यज़ीद बदबख्त जेको कारनामो सरअंजाम ॾिनो उन खां हर मुसलमान वाक़िफ़ आहे ऐं उन जो जेको अंजाम थियो उहो बि वॾो इबरतनाक थियो। यज़ीद वाक़िआ करबला खां पोइ हिकु ख़तरनाक बीमारी में मुब्तला थियो, जंहिंमें हिन खे उञ घणी लॻंदी हुई ऐं ईअं सम्झो जीअं पाणीअ खां ॿाहिरि मच्छी तड़पंदी आहे ईअं ई तड़पणु लॻंदो हो। ऐं जॾहिं पाणी पींदो हो त उन वक़्तु हिन जी उञ बि न लहंदी हुई ऐं रड़ियूं कंदो हो ॼणो त खिंज़ीर जो आवाज़ु हुजे। हिन जो आवाज़ु खिंज़ीर जे आवाज़ वांगुरु निकिरंदो हो ऐं चीखूं कंदो हुयो। यकीनन हिन ते ही अल्लाह ताला जी ख़ुफ़िया तदबीर हुई जंहिंजे करे ही इन अंजाम ताईं पुॻो ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे औलिया ऐं पंहिंजे नेक बाननि जे दुश्मननि खे इन तरह जी बि सज़ा ॾींदो आहे। ऐं यकीनन अल्लाह तबारक व तआला जी ज़ात मुबारका क़ादिर मुतलक़ आहे। वाक़िआ करबला खां कुझु अरसे खां पोइ जॾहिं ही इन बीमारी में मुब्तला थियो त हिन जा आंडा अंदरूं ॻरी विया ऐं हिन जे पेट में तकलीफ़ हूंदी हुई। जॾहिं हिन खे तकलीफ़ थींदी हुई त ही ईअं ई रड़ियूं करे रोईंदो हुयो। आख़िरकार थियो ईअं जो हिन पंहिंजो वली बणाइण जे लाइ पंहिंजे पुट मुआविया बिन यज़ीद खे घुरायो ऐं उनखे पंहिंजो उहिदो सुपुर्द करणु लॻो ऐं हू हिकु सआदतमंद शख़्सियत हुआ। उन चयो त मां उहो उहिदो हरगिज़ क़बूल न कंदुमि जंहिंजी बुनियाद अल्लाह तबारक व तआला जे प्यारे बाननि ऐं अहल बैत अतहार जे खून ते हुजे। यकीनन इहो उहिदो मूंखे क़बूल न आहे ऐं मां इहा सल्तनत क़बूल न कंदुमि। जॾहिं यज़ीद पंहिंजे पुट जो ही जवाबु ॿुधो त हू हैरान थी वियो ऐं ग़म में तड़पणु लॻो ऐं पेर हणणु लॻो। जॾहिं हुन जी तकलीफ़ वधंदी वई ऐं चीखूं कंदो रहियो ऐं हू बिस्तरे मर्ग ते इन ई बीमारी में मुब्तला थी इंतिकाल करे वियो। उन खां पोइ यज़ीद जे लाश में अजीब बदबू हुई जंहिंजे करे माण्हू हिन जे लाश जे क़रीब बि न वञी सघनि पिया। आख़िरकार जीअं तीअं करे हिन खे दफ़नायो वियो। हिकु रिवायत में अचे थो त हीउ बदबख़्त कंहिं रूमियुनि नस्ल औरत ते आशिक़ थियो हुयो ऐं हू औरत शुरूअ में त हिन सां सही हली ऐं जॾहिं उनखे ख़बर पई त हीउ बदबख़्त उहो आहे जंहिं पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहज़ादनि खे क़त्ल करायो आहे ऐं उन्हनि सां जंग कई आहे ऐं उहा औरत दिलि में इहा ॻाल्हि रखंदी हुई त हीउ बदबख़्त उहो शख़्स आहे जंहिं नवासाए रसूल हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद करायो आहे। जीअं ई उन औरत खे मौक़ो मिलियो ऐं उन खंजर कढी हिन ते वार कया। जॾहिं हीउ पंहिंजे अंजाम ताईं पुॻो त उहा औरत उनखे उन जंग में छॾे करे ॿाहिरि हली वई। माण्हुनि ॾिठो त आख़िर यज़ीद आहे किथां, ख़बरचार त वठिजे। पोइ जेके हिन जा मवाली माण्हू, हिन जा नशई माण्हू जेके दोस्त हुआ, हिन जी पंहिंजी तबियत वारा हुआ, उहे आया। आख़िरकार हिन खे ॾिठाऊं त हीउ झंग में पियो आहे ऐं हिन जी लाश बदबू करे वई आहे ऐं कांव हिन जी लाश खे खाई रहिया आहिनि। त हुननि छा कयो, हिन खे जीअं तीअं करे उन झंग में ई दफ़नाए छॾियो। नाज़रीन, अवां ॾिठो त अल्लाह वारनि सां दुश्मनी जो अंजाम कहिड़ो आहे ऐं छो न थींदो, छो त अल्लाह वारनि सां दुश्मनी उहा अल्लाह सां ई दुश्मनी आहे। अल्लाह पाक असांखे अल्लाह वारनि जी, अहल बैत अतहार जी, सहाबा किराम जी सच्ची मोहब्बत नसीब सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।